औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सजण ॾिठो जन तन ॾिसण ग़ैर गुनाह। सजण ॾिठो जन तन ॾिसण ग़ैर गुनाह। जन लधी राह वेहण तनी वेह थियो। लगो वाह विसाल जनी सात है कड़ी। लगो वाह विसाल जनी सात है कड़ी। तन साल धी लाल जंहिं लाइ सभु जग ख़लक़ियो। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, प्रोग्राम सही राह जे हिन सफ़र में मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼु असां अवां सही राह जे सफ़र में 17हें प्रोग्राम में गॾु आहियूं। रोज़े मामूल जियां अॼु पंहिंजे सही राह जे हिन सफ़र जो मौज़ू आहे जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। अॼु असांजे हिन सही राह जे सफ़र में सिंध जो तमामु निरालो सुहिणो सुठो मिठड़े आवाज़ जो मालिक बहितरीन सना खां मोहतरम जनाब मखणो फ़क़ीर महर हुसैनी अॼो के हिन सही राह जे सफ़र में सना ख़्वां हूंदो। मखणे फ़क़ीर महर हुसैनी जी आवाज़ में ख़ूबसूरत सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ॿुधंदासीं। दोस्तों, जीअं तव्हांखे ॿुधायुमि त जो के प्रोग्राम जो मौज़ू आहे जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। नियत जो मुख़लिस हुजणु, सचो हुजणु, ख़ालिस हुजणु ज़रूरी आहे। ऐं अख़लास छा आहे? अॼु आउं अव्हांखे अख़लास जे बारे में कुझु ॿुधाइणु चाहींदुसि। अख़लास इबादतुनि जो रूह आहे। जीअं जिस्म बिना रूह मुर्दो सॾिबो आहे, तीअं अमल बि अख़लाक़ सां सवाइ मुर्दे जे मिसाल आहे। जेकॾहिं अख़लास नाहे त अमल बि कंहिं कम जो नाहे। अमल खणी केॾो वॾो छो न हुजे, पर जे उन में अख़लास नाहे त अलाह वटि उन जी हैसियत मच्छर जे खंभ जेतिरी बि न आहे। पर अमल खणी नंढो हुजे पर उन में अख़लास समायल हुजे त उन थोरे अमल जो बि अल्लाह ताला वटि वॾो अजुरु आहे। जी दोस्तों, प्रोग्राम जी शुरूआत में पाण अचूं था ऐं अॼो के बहितरीन सना खां मोहतरम जनाब हाजी मखणे फ़क़ीर महर हुसैनी जी आवाज़ में ख़ूबसूरत नात ॿुधूं।
पुती कॾहिं लतीदी पकी या पुखती कॾहिं नतीदी खिली गुलामी क़बूल आहे असांखे दिलबर नबीअ जे दर जी असांखे प्यारे नबीअ जे दर जी खिली गुलामी क़बूल आहे ख़ुशीअ में मापा न माथो मूंखे ख़ुशीअ में मापा न माथो मूंखे मिली गुलामी क़बूल आहे असांखे दिलबर नबी जे दर जी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असांखे दिलबर नबीअ जे दर जी दिली ग़ुलामी क़बूल आहे। जी दोस्तों, प्रोग्राम सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। अॼु सही राह जो 17हों प्रोग्राम आहे। अॼोके हिन प्रोग्राम जो मौज़ू आहे जहिड़ी नीयत तहिड़ी मुराद। हाजी मखणो फ़क़ीर महर हुसैनी अॼोके हिन प्रोग्राम जो बहितरीन सना ख़्वान आहे। दोस्तों, पाण नीयत जे सचाईअ जी ॻाल्हि करे रहिया हुआसीं त नीयत मुख़लिस हुजणु, सचाई हुजणु, इख़लास हुजणु ज़रूरी आहे। हाणे पहिरियां पाण सोचींदासीं त अख़लास कहिड़ी शइ आहे। कंहिं शइ खे मिलावट खां पाक करण खे अख़लास चइबो आहे। शरीयत में पंहिंजे अमलनि खे ग़ैर जी रज़ा वारी मिलावट खां पाक करणु ऐं ख़ालिस रब जे रज़ा जो तालिब थियण खे बि अख़लास चइबो आहे। यानी जॾहिं बि को अमल कयो त उन में मक़सदु इहो हुजे त या अल्लाह तूं राज़ी थी। अगरि अमल माण्हुनि जे ॾेख वेख वाह वाह ऐं वाखाण लाइ कयो वञे त उहा रियाकारी सॾिबी आहे। रिया जा अमल जबलनि जेॾा बि हुजनि त बि उहे मोटाए उन जे मुंहं ते हयां वेंदा आहिनि। अल्लाह ताला वटि उन्हनि नेकियुनि जी का अहमियत या हैसियत नाहे। दोस्तों, अल्लाह जे पाक कलाम मां जेके अल्फाज़ अव्हांखे ॿुधायां पियो, अल्लाह तबारक व ताला पंहिंजे कलाम मुक़द्दस में बि इख़लास जो हुकुम फ़रमायो। अल्लाह ताला फ़रमायो फ़अबुदिल्लाह मुख़लिसन लहुद्दीन अला लिल्लाहिद्दीनुल ख़ालिस। ऐं अल्लाह जी इबादत कर पंहिंजे दीन खे ख़ालिस बनाईंदे, छो त ख़बरदार अल्लाह वटि ख़ालिस दीन मक़बूल आहे। साॻी सूरत में अॻिते अल्लाह ताला फ़रमायो क़ुल इन्नी उमिरतु अन अअबुदल्लाह मुख़लिसन लहुद्दीन। ए हबीब, तूं फ़रमाए त मां उन ॻाल्हि जो हुकुम ॾिनो वियो आहियां त अल्लाह जी इबादत कयां पंहिंजे दीन खे अल्लाह ताला लाइ ख़ालिस बनाईंदे। इख़लास बाबति तफ़सीर रूहुल बयान में अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त अल इख़लासु अन यक़सिदल अब्दु बिनियतिही व अमलिही इला ख़ालिकिही ला यजअलु ज़ालिका लिग़र्ज़िम मिनल अग़रास। रूहुल बयान जो अव्हांखे बयान पियो ॿुधायां त इख़लास हीअ आहे जो बानो पंहिंजी नीयत ऐं अमल सां पंहिंजे ख़ालिक जी रज़ा जो ग़र्ज़ रखे, ॿियनि मतलबनि मां को बि मतिलबु न रखे। अद्दीनुल ख़ालिस उहो आहे जंहिंमें ग़ैर जो ग़र्ज़ न हुजे, महबूब हक़ीक़ीअ को मतिलबु न हुजे। तफ़सीर रूहुल बयान में रवायत आहे त रब ज़ुल जलाल फ़रमायो त जंहिं माण्हू को अमल मूं लाइ कयो पर उन में मूंसां गॾु कंहिं ॿिए खे बि शरीक कयाई त इहो सभु उन लाइ आहे, मां उन खां बेज़ारु आहियां, मां बेपरवाहनि खां बेपरवाह आहियां कंहिं शरीक खां।
दोस्तों, मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो त ला यक़बलुल्लाहु अमलन फ़ीहि मिक़दारु ज़र्रतिन मिन रियाए। मुंहिंजे आका फरमायो जंहिं अमल में ज़र्रे बराबर बि रियाकारी आहे उहो अमल अल्लाह ताला कॾहिं बि क़बूल नथो फरमाए। दोस्तों, मुंहिंजे महबूब आका जे सचे आशिक़ हज़रत उवैस क़रनी रज़ी अल्लाह अन्हु फरमायो त मुलाक़ात खां परपुठ दुआ करणु अफ़ज़ल आहे, छो त मुलाक़ात में रिया जो इम्कान आहे ऐं परपुठ वारी दुआ मक़बूल आहे। यानी जेकॾहिं को चवे त साईं मुंहिंजे हक़ में दुआ घुर, ओॾीमहिल उन हथ खयां त इन्हीअ खां भलो ऐं बहितर इहो आहे त परपुठ दुआ घुरी वञे। हज़रत मरूफ़ करखी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त जेको माण्हू अजुर जी नियत सां इबादत करे उहो सौदागर आहे, जेको जहन्नम जे डप खां इबादत करे उहो ग़ुलाम आहे, जेको ख़ासि अल्लाह जे लाइ इबादत करे उहो मर्द आहे। हज़रत सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्ला वजहुल करीम हिकु एराबी खे ॾिठो जेको तमामु तकड़ी निमाज़ पढ़ी रहियो हो। पाण फरमायूंसि त वरी ठाहे ठाहे सुहिणी निमाज़ अदा कर, न त हिन दुरे सां तोखे मारे छॾींदुसि। एराबी वीचारे छा कयो जो उन तमामु इत्मीनान सां वरी ॿीहर सुहिणी तरह निमाज़ अदा कई। मौलाए काइनात हज़रत मौला अली अलैहिस्सलाम जन फरमाइश त ॿुधाए त हीअ निमाज़ भली या जेका अॻु पे निमाज़ पढ़ी उहा भली। अर्ज़ु कई क़िबला हज़रता मूंखे माफ़ कजो, निमाज़ उहा भली हुई जेका अॻु पे अदा कयमि, छो त उहा अल्लाह लाइ पे पढ़ियमि, हीअ दुरे जे डप खां यानी अव्हां जे सज़ा खां पे पढ़ियमि। त दोस्तों, इख़लास वारा मुबारक जा हक़दार आहिनि, उन्हनि खे मिठे मदनी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां मुबारक मिले थी। बेहक़ी हज़रत सोबान रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आंदी आहे त मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तूबा लिल मुख़लिसीन उलाइक मसाबिहुल हुदा तंजला अन्हुम कुल्लु फितनत ज़ुलमा। मुख़लिसनि खे मुबारक आहे, उहे हिदायत जा ॾीआ आहिनि, उन्हनि जे ज़रिए हर ऊंदाहो फितनो रोशन थिए थो। उहे ख़ुलूस वारा बाना हिदायत जा चमकंदड़ चिराग आहिनि, माण्हू फितननि जी बाट ऊंदाहीअ में भटकंदड़ आहिनि। उन्हनि इख़लास वारनि जे ई मुहाबे हिदायत जा रंद रोशन थियनि था। इख़लास वारा अल्लाह वारा हूंदा आहिनि, उहे रब जा प्यारा हूंदा आहिनि, उन्हनि जे सदके दुश्मननि मथां फतेह मिलंदी आहे, उन्हनि जे मुहाबे बुॾल बेड़ा बि तरी पार पहुचंदा आहिनि। दोस्तों, प्रोग्राम साईं राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं, 17हों प्रोग्राम करे रहिया आहियूं। तव्हां ऐं असां सभु 17हें प्रोग्राम में सुहिणियूं ॻाल्हियूं, मिठड़ियूं ॻाल्हियूं, सचियूं ॻाल्हियूं, सुखुन वारियूं ॻाल्हियूं ॿुधूं पिया। अॼु प्रोग्राम जो मौज़ू आहे जहिड़ी नीयत तहिड़ी मुराद, ऐं अॼोके प्रोग्राम जो ख़ासि सनाख़्वां आहे मोहतरम हाजी मखणो फ़क़ीर महर हुसैनी। अचो त हिन वक़्तु हाजी मखणे फ़क़ीर महर हुसैनी जी आवाज़ में ख़ूबसूरत सना ॿुधूं। मुझे न
सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। हाजी मखनी फ़कीर महर जे ख़ूबसूरत आवाज़ में सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी दोस्तों सना ख़्वानी पाण ॿुधीसीं सही राह जो सफ़र 17 प्रोग्राम जहिड़ी नीयत तहिड़ी मुराद मौज़ू आहे। हाजी मखणो फ़कीर महर हुसैनी पंहिंजे प्रोग्राम जो सना ख़्वान अॼु महिमान आहे। जी दोस्तों हमारे मोहब्बत भरियन मैसेजन के प्रोग्राम के आख़िर में ज़रूर शामिल कंदा आहियूं, छो त अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जी तारीफ़ के दरमियान कोशिश कंदा आहियूं त का अहिड़ी नई शइ हाइल न थिए। दोस्तों सुनन नसाई में हदीस है, मुझे आका रहमत लिल आलमीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम रसूल अकरम हादी आलम फरमायो त अल्लाह हिन उम्मत जी मदद कंदो आहे उन्हनि जे ज़ईफ़नि जे सदक़े, उन्हनि जे दुआउनि, उन्हनि जे नमाज़ुनि ऐं उन्हनि जे इख़लास जे सदक़े। हज़रत आमिर बिन अम्बिस रदी अल्लाह अन्हु फरमायो त जॾहिं क़यामत थींदी त दुनिया खे आंदो वेंदो, पोइ उन मां जेको अल्लाह लाइ हूंदो उहो जुदा कयो वेंदो ऐं जेको ग़ैरुल्लाह लाइ हूंदो उनखे जहन्नम में सटियो वेंदो। यानी दुनिया में कम वारी उहा शइ आहे जेका रब जी ख़ातिर आहे, ॿी शइ किचिरे वांगुरु आहे, उनखे जहन्नम जी बाहि में फिटो कयो वेंदो। सही बुख़ारी ऐं मुस्लिम में हज़रत सैयदना उमर फ़ारूक रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नमल अमालु बिन्नियाति व इन्नमा लिकुल्लि इम्रिइन मा नवा। बेशक अमलनि जो दारोमदार नीयतुनि ते आहे, हर माण्हूअ लाइ उहो कुझु आहे जंहिंजी उन नीयत कई हूंदी। दोस्तों सभु नीयतुनि ते बखरा आहिनि। चवंदा आहिनि नीयत साफ़ मंज़िल आसान, नीयत बद मुराद रद। ॿियो चवंदा आहिनि त नीयत थींदी नांग खाईंदी खोटनि खे, उन्हनि जी नज़र बाननि जे जिस्मनि ते न हूंदी आहे। अल्लाह ताला रब्बे ज़ुल जलाल जूं निगाहूं इंसान जे अमलनि ते न पर इंसान जे दिलनि ते निगाह खुदावंद अज़्ज़ जल जी आहे। सही मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा रदी अल्लाह अन्हु खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह ला यंज़ुरु इला अजसादिकुम वला इला सुवरिकुम वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम। बेशक अल्लाह अव्हां जे जिस्मनि खे नथो ॾिसे, न अव्हां जे सूरतुनि खे ॾिसे थो, पर अव्हां जे दिलनि ॾांहुं निहारे थो। व अशार बे असाबिही इला सदरिही ऐं पाण पंहिंजे आङुरियुनि सां पंहिंजे सीने पाक ॾांहुं इशारो कंदे फरमायूं त अल्लाह हिन पासे ॾिसे थो। यानी अल्लाह जी निगाह दिलनि ऐं सीननि ॾांहुं हूंदी आहे। जन पंहिंजा सीना साफ़ कया उहे सूफ़ी सॾिबा आहिनि, उहे अल्लाह वारा अल्लाह जा प्यारा आहिनि। लतीफ़ साईं फरमायो त सूफ़िन साफ़ कयो धोई वरक वजूद जो, तॾहिं तन थियो जीअरे पसण पिरीअ जो। मुस्तदरिकुल हाकिम में रवायत आहे, जॾहिं हज़रत मुआज़ रदी अल्लाह अन्हु यमन ॾांहुं मोकिलियो पियो वियो त सोणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयईं त या रसूल अल्लाह मूंखे का वसीयत फरमायो। मुंहिंजे आका रहमत लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायुसि अख़लिस दीनक यकफ़ीकल अमलुल क़लील, पंहिंजे दीन खे ख़ालिस कर त थोरो अमल बि तो लाइ काफ़ी आहे। दोस्तों यकीनन अव्हां ॿुधो त हिकिड़ा माण्हू ढिघा ढिघा नफ़िल पढ़ंदा, ग़ैर ज़रूरी तस्बीहात पिया पढ़ंदा, हरू भरू पाण खे वेठा आबिद ॼाणाईंदा,
पर रब्बे ज़ुल जलाल फरमायो त ए बंदा तुंहिंजे ड्रिघनि नफ़िलनि जी मूं वटि का ज़रूरत न आहे, तुंहिंजी नीयत, तुंहिंजे अख़लास, तुंहिंजे सचाईअ जी ज़रूरत आहे। दोस्तो, अमलनि जो मक़बूल थियणु या मरदूद थियणु, सवाबु मिलणु या न मिलणु, अजुर घटि मिलणु या वधीक मिलणु, सभु नीयतुनि मथां आहे। अगरि कंहिं नेक अमल जी नीयत कयो त पोइ उन अमल करण में देरि न कयो। नेक कम जी नीयत न बदिलायो, न त नुक़सान बि थी सघे थो। दोस्तो, हिकु आबिद खे दिलि में ख़्यालु आयो त अगरि अल्लाह 100 दीनार अता करे, रब्बे ज़ुल जलाल ॾिनो, त अल्लाह जी राह में ख़ैरात करे छॾींदुसि। पोइ कंहिं तरह सां उनखे 100 दीनार हथ आया। हाणे उनजी नीयत बदिलजी वई। सोचणु लॻो त इहे दीनार लिकाए रखां, मतां कंहिं मुश्किल में कमु अची वञनि। राति जो अचानक हौड़ में, ॾाठ में, ॾंद में सूरु पियुसि। तबीब वटि आयो, कुझु पैसा ॾेई ॾंदु कढायईं। वरी ॿिए ॾंद में सूरु पियुसि, उहो बि कढायईं। वरी हौड़ में सूरु पियुसि, उहा बि कढायईं। वरी ॿी हौड़ में सूरु पियुसि। पोइ ख़्यालु कयईं त यार, ही सभु नीयत बदिलाइण जी सज़ा आहे। उहे पैसा ख़ैरात कयां, न त हिकु हिकु करे सभु ॾंद कढाए विहंदुसि। पोइ बाक़ी पैसा ख़ैरात कयईं। सूरु पाण ई ख़तमु थी वियुसि। चयईं, ही चङी नीयत करे पोइ वरी नीयत फेराइण जी मूंखे सज़ा मिली आहे। दोस्तो, तॾहिं त असां प्रोग्राम जो मौज़ू रखियो आहे, जहिड़ी नीयत तहिड़ी मुराद। दोस्तो, नीयत थोरे अमल खे घणो बनाए थी ऐं नीयत ई वॾे अमल खे मरदूद बनाए छॾे थी। चङी नीयत चङाई ॾेखारे थी, बुरी नीयत बुराई जो अंजाम पसाए थी। हर माण्हू जी नीयत जो मदार आहे ऐं हर इंसान जी नीयत पंहिंजी पंहिंजी आहे। बस में मुसाफ़िर बि चढ़े थो, ड्राइवर बि चढ़े थो, ॿई सफ़र में आहिनि। पर मुसाफ़िर जी नीयत मंज़िल ते पहुचण जी आहे ऐं ड्राइवर जी नीयत पहुचाइण जी आहे। अल्लाह ताला फरमायो, मिनकुम मन युरीदु दुनिया व मिनकुम मन युरीदुल आखिरा। तव्हां मां को दुनिया चाहे थो ऐं तव्हां मां को आख़िरत चाहे थो। रुगो दुनिया जी ज़ेब ऐं ज़ीनत चाहिण वारनि जो अंजाम छा थियणो आहे? अल्लाह ताला फरमायो, मन कान युरीदुल आजिलत अज्जलना लहू फीहा मा नशाउ लिमन नुरीदु सुम्म जअलना लहू जहन्नम यस्लाहा मज़मूमम मदहूरा। जेको हिन जल्दी वारी दुनिया खे चाहींदो, असां उनखे उन मां जल्दी ॾेई छॾींदासीं। जेको चाहींदासीं, जंहिंखे चाहियूं, पोइ उन जे वास्ते जहन्नम मुक़ररु करे छॾींदासीं, जंहिंमें ख़्वार कयल ऐं तड़ियल थी दाख़िल थींदो। हर को हारी पोख पोखे थो, पर हर कंहिं जी नीयत जुदा आहे। अल्लाह ताला फरमायो, मन कान युरीदु हर्सल आख़िरत नज़िद लहू फी हर्सिही व मन कान युरीदु हर्सद दुनिया नूतिही मिन्हा व मा लहू फिल आख़िरत मिन नसीब। जेको आख़िरत जी पोख चाहे थो, त असां उन जी पोख खे वधायूं था, ऐं जेको दुनिया जी पोख चाहे थो, दुनिया मां कुझु उनखे ॾियूं था, पर आख़िरत में उन लाइ को बि भाङो न आहे। जी दोस्तो, ॿी आयत में अल्लाह ताला फरमायो, फ़अरिद अम्मन तवल्ला अन ज़िक्रिना वलम युरिद इल्लल हयात दुनिया। ए महबूब, उन माण्हूअ खां मुंहुं मोड़ जंहिं असांजे ज़िक्र खां मुंहुं मोड़ियो आहे। उन जो दुनियावी ज़िंदगी खां सवाइ ॿियो को इरादो ई न आहे। जेकी दुनिया जे ज़ैब ज़ीनत खे छॾे सिर्फ़ु रब जी रज़ा खे चाहिनि था, उन्हनि सां गॾु वेहण जो अमुर कयो वियो आहे।
सूरह कहफ में अल्लाह ताला फरमायो आहे वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दाति वल अशी युरीदून वजहहु वला तअदु ऐनाक अन्हुम तुरीदु ज़ीनतल हयातिद दुनिया वला तुति मन अग़फ़लना क़ल्बहु अन ज़िक्रिना वत्तबअ हवाहु वकान अमरुहु फ़ुरता। ऐं पंहिंजो पाण खे उन्हनि सां गॾु रहाए जेके सुबुह सांझी पंहिंजे पालणहार खे पुकारनि था, उन जी रज़ा चाहिनि था ऐं उन्हनि खां अखियूं बि न फेराए। छा तूं हिन दुनिया जी ज़िंदगी जो सिंगार घुरंदे ऐं उन माण्हूअ जी ताबेदारी न कर जंहिंजी दिलि असां पंहिंजी यादि खां गाफ़िल करे छॾी ऐं उहो पंहिंजे सद जे पुठियां हलियो ऐं उन जो कमु हद खां टपिजी वियो। दोस्तों, प्रोग्राम आहे सही राह ऐं अॼोके प्रोग्राम जो मौज़ू आहे जहिड़ी नीयत तहिड़ी मुराद। अॼोके हिन प्रोग्राम जो बहितरीन सना ख़्वां आहे मोहतरम हाजी मखणो फ़क़ीर महर हुसैनी। अचो त हाजी मखणे फ़क़ीर महर हुसैनी जे आवाज़ में ही ख़ूबसूरत सना ॿुधूं।
वनी बाद सवा पहुंचाए जा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ही दाह मुझे हिन दिल जी वनी बाद सबा पहुँचाए जा। दोस्तों प्रोग्राम सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। 17हों प्रोग्राम अॼु करे रहिया आहियूं। जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। अॼु प्रोग्राम जो मौज़ू आहे हाजी मखणो फ़कीर महर हुसैनी अॼोके प्रोग्राम जो बहितरीन सनाख़ो आहे। दोस्तों पंहिंजूं दिलियूं गैर जी आलाइश खां पाक कयो। दिल में सिर्फ़ु इहो ख़्यालु रखो त शाल रब राज़ी थिए। जॾहिं निमाज़ लाइ निकिरो त अवल नियत रब जे रज़ा जी बनायो, पोइ विख खणो। जॾहिं रोज़ो रखो, हज कयो, उमरो कयो, ख़ैर ख़ैरात कयो, तक़रीर कयो, तबलीग कयो, तहरीर लिखो, पर नियत इहा रखो त शाल रब राज़ी थिए। जॾहिं अव्हां जी अहिड़ी नियत ख़ालिस हूंदी त विख विख ते अव्हां सां अल्लाह जी मदद थींदी। तव्हांखे हर मक़सद में रब्बुल आलमीन कामयाब बनाईंदो। हज़रत आदम सफ़ीउल्लाह खे जॾहिं रब वटां माफ़ी मिली त ज़मीन जा जानवर खेसि मुबारक ॾियणु आया। सभ खां अवल हिकु हरणनि जो टोलो आयो। पाण उन्हनि जे पुठियुनि ते हथ फेरायाऊं, उन्हनि खे दुआऊं ॾिनऊं। उन हरणनि जे टोले खे दुआ ॾिनऊं। जॾहिं उहे वापसि वरिया त उन्हनि जे दुननि में मुश्क जा नफ़ा पैदा थिया। उहे हरण वापसि विया, ॿियनि हरणनि सां ॻाल्हि कयऊं। ॿियनि बि चयो त हलो त असां बि नबी सॻोरे खां दुआ वठी अचूं, माना असांखे बि मुश्क जा नफ़ा नसीब थियनि। उहे आया, पाण उन्हनि खे दुआऊं बि ॾिनऊं, हथ बि फेरायाऊं, पर उन्हनि में मुश्क पैदा न थियो। उन्हनि अची हज़रत आदम अलैहिस्सलाम खां पुछियो त असां में छो मुश्क पैदा न थियो। पाण फरमायूं जेके अवल आया हुआ उहे रब जी रज़ा लाइ आया हुआ, इन करे उहे सुरहा थी मोटिया। पर अव्हां मुश्क जी लालच में आया आहियो, इन करे अव्हां में मुश्क पैदा न थींदो। जी दोस्तों, सुठी नीयत माण्हू खे चमकाए थी, रोशन बनाए थी, सुरहो बनाए थी, पर जंहिंजी नीयत बुरी आहे उहो हिते हुते नाकाम आहे। बुखारी मुस्लिम हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आणनि था त हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला थो फरमाए त जॾहिं मुंहिंजे बाने कंहिं गुनाह जे करण जी नीयत कई त गुनाह करण खां अॻु न लिखोसि, पोइ जे गुनाह करे वेठो त हिकु गुनाह हुन जे मथां लिखो। पर अगरि मुंहिंजे ख़ातिर गुनाह न कयाई त उन लाइ हिकु नेकी लिखो। ऐं अगरि नेकी जे कमु करण जो इरादो कयाई, तोड़े अञा अमल न कयो अथसि, त बि नेकी लिखोसि। पोइ जे अमल कयाई त 100 खां 700 ताईं लिखोसि। दोस्तों ॾिसो, अल्लाह असां मथां केॾो त महिरबान आहे जो गुनाह जो इरादो करे वरी मुड़ी वञो त बि नेकी लिखे थो। गुनाह कयूं त हिकु गुनाह लिखिजे, पर जे नेकी कयूं त हिक जे बदिले 10 खां 700 ताईं लिखजनि। जेतिरो नियत में सचाई आहे ओतिरा वधीक अजुर लिखजनि था। दोस्तों किताबनि में अचे थो त हिकु अल्लाह जो वलीउल्लाह ख़ुदा जो नेक बानो कंहिं वारीअ जी भिट खां लंघियो। मुल्क में ॾुकार आयल हो, भिट खे ॾिसी उन वारीअ जे दड़े खे ॾिसी चयईं, ख़ुदाया अगरि जे हीअ वारी अटो थिए हा ऐं मां उन मां मानी पचाए मिसकीननि बुखारनि खे खारायां हा। आवाज़ आहिस्ते बाना
इहा भिट सारी अटो थी वई, मानियूं पकियूं मिसकीननि खाधियूं, इन जो अजुर तुंहिंजे अमाल नामे में लिखी छॾियुमि। दोस्तो गौर त कयो, सिर्फ़ बान्हे जी नेक नीयत करण सां केॾो वॾो सालिह अमल अल्लाह ताला उन जे दफ़्तर में लिखाए थो। सुनन नसाई, सुनन इब्न माजा ऐं हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु रवायत कनि था। उन खां रवायत आहे त सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, को माण्हू बिस्तर ते अचे थो, दिलि में इरादो थियुसि त उथी इबादत कंदुसि। सुम्हण महिल इरादो कयईं, पोइ उनखे सुबुह ताईं निंड अची वई त जा नियत कई हुयईं उन लाइ उहो सवाबु लिखियो वञे थो ऐं उन जी उहा निंड उन ते अल्लाह जे पारां सदको आहे। दोस्तो प्रोग्राम पाण मौज़ू आहे, प्रोग्राम जो ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं मौज़ू जे हवाले सां, जहिड़ी नीयत तहिड़ी मुराद। कंहिं बीमार खे अगरि डॉक्टर खाधे खाइण खां मना करे, उहो खणी रोज़े जी नीयत करे, उनजो रोज़ो त न थी वेंदो पर उनखे कामिल सवाब न मिलंदो। यानी उहो रोज़ो रखे थो, डॉक्टर चयुसि बाबा खाधो न खा, हाणे चवे थो भला न खाइण खां रोज़ो चङो आहे। हाणे उन जे रोज़े जो अल्लाह करीम को अजुर ख़तमु नथो करे, ज़ाया नथो करे, पर जेको बुनियादी रोज़े जो कामिल सवाबु आहे उन खां उहो महरूम रहंदो। इन तरह अगरि कंहिं माण्हूअ खां कर्ज़ु घुरण वारो माण्हू अची वियो, उन कर्ज़ी खे टारण लाइ डिघी निमाज़ जोटी, उन जी निमाज़ त थी वेंदी पर कामिल अजुर ऐं इनाम न मिलंदो। दोस्तो अचो त हलूं था सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ॾांहुं। मखणे फ़क़ीर महर जे ख़ूबसूरत आवाज़ में ही सरकार जी सना ॿुधूं था। तो जो
ठाहे जमा तुझे शान में सोना शेर ठाहे ठाहे जमा तुझे शान में गुलाम नबी जे रूह न तू चई जाए वो जानिब जा हयाती सा तुझो ही सदाए वो जानिब जा हयाती सा तुझो ही सदाए वो इंशा अल्लाह ताला मोह तो न मटाए वो जानिब जा हयाती सा तुझो ही सदाए वो जानिब जा हयाती सा तुझो ही सदाए वो सुबहान अल्लाह जानिब जा हयाती सा तुझो ही सदाइबो इंशाअल्लाह ताला मोह तो ॾहूं न मटाइबो। हाजी मखणे फ़कीर महर हुसैन जे ख़ूबसूरत आवाज़ में अवां खे हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जी तमामु बहितरीन नात ॿुधाईसीं। दोस्तों प्रोग्राम सईं राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। 17हों प्रोग्राम अॼु अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचे पियो। जहिड़ी नीयत तहिड़ी मुराद अॼोके हिन प्रोग्राम जो मौज़ू आहे। दोस्तों बुज़ुर्गनि फरमायो आहे त जेको माण्हू चाहे थो त उन जो कमु मुकमल थिए त उहो नीयत सुठी रखे, छो त अल्लाह ताला बि अजुर उन खे ॾिए थो जंहिंजी नीयत सुठी आहे। तोड़े जो मानीअ जो गिरह वात में विझे त बि नीयत सुठी रखे, ऐं उहा नीयत इहा हुजे त मुंहिंजा मौला जेको तो मूंखे रिज़्क़ खारायो आहे इहा तुंहिंजी अता आहे, इन्हीअ जे करे खावां थो त जिस्म में जान में ताक़त वुसअत पैदा थिए त जीअं तुंहिंजो ज़िक्र शुक्र अदा करे सघां ऐं तुंहिंजूं ॾिनल ज़िम्मेवारियूं पंहिंजे पीउ माउ बचड़नि घर जा जेके हक़ आहिनि उहे सही तरीक़े सां अदा करे सघां। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह फरमायो त कॾहिं नंढड़े अमल खे नीयत वॾो बनाए छॾींदी आहे ऐं कॾहिं वॾे अमल खे नीयत नंढड़ो करे छॾींदी आहे। हज़रत सहेल बिन अब्दुल्लाह तुस्तरी रहमतुल्लाह अलैह फरमायो त अख़लास जहिड़ी बि का बि शइ नफ़्स मथां ॾुखी न आहे, छो त अख़लास में नफ़्स जो को हिस्सो न आहे। प्यारा दोस्तो, पंहिंजे हर क़ौल ऐं अमल में नीयत सुठी रखो। अल्लाह अव्हांखे कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो। जो बि अमल कयो ख़ालिस अल्लाह जी रज़ा लाइ कयो, ॿियो को बि ग़र्ज़ ऐं मतिलब न रखो। हज़रत सैयदना अली अल मुर्तज़ा ऐं सैयदा फ़ातिमत ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा बास जा रोज़ा पे रखिया। जॾहिं शाम जो रोज़ो खोलण जो वक़्तु थियो त दरवाज़े ते आवाज़ आयो, मां मिस्कीन आहियां, मूंखे ख़ैरात ॾियो। पाण उहा खाधे जी शइ मिस्कीन खे ॾिनऊं, पाण पाणीअ ते रोज़ो अफ़्तार कयूं। वरी ॿिए ॾींहुं रोज़े खोलण जो वक़्तु आयो त दरवाज़े ते सदा आई त मां यतीम आहियां, ख़ैरात ॾियो। पाण खाधे जी शइ उन खे ॾिनऊं ऐं पाणीअ ते अफ़्तार कयऊं रोज़ो। वरी टे ॾींहुं रोज़े खोलण जो वक़्तु आयो त दर ते सदा आई त असीर आहियां, क़ैदी आहियां, ख़ैरात ॾियो। पाण उहो खाधो उन जे हवाले कयऊं त संदन शान में अल्लाह ताला क़ुरान नाज़िल फरमायो, वयुतिमून अत्ताआम अला हुब्बिही मिस्कीनम व यतीमम व असीरा इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाहि ला नुरीदु मिनकुम जज़ाअम वला शुकूरा। ऐं ताम खाराइनि था उन जी मुहबत हूंदे बि मिस्कीन खे ऐं यतीम खे ऐं क़ैदीअ खे, चवनि था बेशक असां अव्हांखे खारायूं था अल्लाह जी रज़ा लाइ, तव्हां खां को बदिलो या शुक्रगुज़ारी नथा चाहियूं।
दोस्तों इन आयत बाबत हज़रत इब्न अब्बास रदी अल्लाह अन्हु फरमायो त हीअ आयतूं हज़रत अली शेर ख़ुदा ऐं बीबी फ़ातिमत ज़हरा रदी अल्लाह अन्हा जे बारे में नाज़िल थियूं। पंहिंजी ख़्वाहिश ऐं ज़रूरत हूंदे बि साइल खे ॾिनऊं, पर चयऊं त इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह, ही ख़ैरात तव्हांखे खारायूं था ख़ालिस अल्लाह जी राज़ी करण लाइ, रज़ा वास्ते, ऐं इनखे ई इख़लास सॾिबो आहे। दोस्तों प्रोग्राम हिन तरफ़ हुन मंज़िल ते पहुतो आहे जिते पाण मोकिलाईंदा आहियूं। वेंदे वेंदे अव्हां जा मुहबत भरिया मैसेज, प्यार भरिया पैगाम शामिल कंदा आहियूं। अव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु सिड़ाए हिन प्रोग्राम में गॾिजो था, शामिल रहो था ऐं के चार चङियूं ॻाल्हियूं ॿुधो था। अल्लाह करीम अव्हां खे आला अजुर अता फ़रमाए। जोखियो नईम गडाब कराची खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। अतीकुर रहमान अब्बासी ॻोठ मोहम्मद ख़ान कलहोड़ो उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे ॻोठ खां पाण सां गॾु रहिया। ज़का महेसर ऐं उन सां गॾोगॾु मोहतरम मुमताज़ अली बुर्दी सैयदाबाद जाम शोरे मां पाण सां गॾु रहिया। रेडियो लिसनर क्लब झोल जा दोस्त पूरी टीम पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। शमसदीन सोलंगी पंहिंजे प्रोग्राम जो हिसो रहिया। मोहतरम अख्तर अली ख़ासकेली ताहिरी नवाब शाह खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। मोहतरम मीर अकरम टालपुर साहब लिखियो त माशाअल्लाह साईं, सही राह में हाज़िरी क़बूल पवे। मीर अकरम वॾी महिरबानी, अवां सलाम चयो, लख लाइ किरोड़ कुर्ब। मोहतरम शमसदीन सोलंगी साहब सलाम चया, वॾी महिरबानी, लख लाइ किरोड़ कुर्ब। शोभान लाशारी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। अवां जो मोहबतूं, कुर्ब ऐं चाहतूं। ख़मीसोमल विसनाणी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो, वॾी महिरबानी। मुश्ताक बुखारी असांजो तमामु निरालो नाम बरख शाइर पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। अब्दुल सत्तार मीरबर असांजे सिंध जो तमामु ॾाहो ॾात धणी भलोड़ शाइर पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो, वॾी महिरबानी। नातख़्वान यूसुफ सूमरो पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो, लख लाइक किरोड़ कुर्ब मोहबतूं। अवां प्रोग्राम खे साराहियो। हाफ़िज़ ख़ुदा बख़्श रिज़वी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया, वॾी महिरबानी, लख लाइक। पठान फ़क़ीर महर सिंध जो तमामु ॾाहो ॾात धणी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो, हमीद हमायूनी जी महिरबानी, जज़ाकल्ला। हाफ़िज़ ख़ुदा बख़्श रिज़वी साहब लिखियो, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू, क्या हाल है साईं? आजिज़ रहमतुल्लाह लाशारी साहब, प्रोग्राम ज़बरदस्त चल रहा है, जज़ाकल्ला साईं, अव्हां जी महिरबानी, लख लाइक किरो कुर्ब, अव्हां जूं मोहबतूं। हमीद हमायूनी सलाम चयो, वॾी महिरबानी। सुघड़ सोबारो बटी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। हाफ़िज़ असदुल्ला ॾाहिरी, अल्लामा मोहम्मद इदरीस ॾाहिरी साहब बुलबुल मदीना मुफ़स्सिर क़ुरान जा फ़र्ज़ंद पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। जान मोहम्मद शोरो पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। अब्बास गुल मस्तोई पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। ख़ालिद हुसैन, ज़ाहिद हुसैन, सदाम अकबर दर्स, हाफ़िज़ ज़ाहिद हुसैन सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जामशोरे खां पंहिंजे प्रोग्राम में बाज़ौक़ लिसनर आहिनि। रोज़ पंहिंजो वक़्तु सीड़ाए प्रोग्राम में शामिल रहंदा आहिनि। अल्लाह ताला खेनि अजुर अता फ़रमाए। मौली मसूद अहमद खुहारो पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। क़ुर्बान अली खोसो, इब्राहिम बिकक, अज़ीम ताहिरी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। ज़ाहिद हुसैन लिखियो, क़िबला आजिज़ साईं, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि आबाद रखे, सलामत हुजो, आमीन सुम्मा आमीन। ज़ाहिद हुसैन वॾी महिरबानी। रज़ाक जेस अम्मा पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। असद आफ्ताब सिंधी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया, जज़ाकल्ला। अल्लाह ताला असांजा अव्हां जा दीन दुनिया में बेड़ा पार फ़रमाए। जिते हुजो ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, पंहिंजो पंहिंजनि बचड़नि जो, ओड़े पाड़े जो, माइटनि मिटनि दोस्तनि अज़ीज़नि जो ख़्यालु रखिजो। ऐं हा, उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो हिन दुनिया में केर बि न आहे। इन दुआ सां पाण मोकिलायूं था, अल्लाह करीम असां अव्हां जी इज़्ज़त, आबरू, रिज़्क़, रोज़ी, माल, मिल्कियत, दीन, ईमान में इज़ाफ़ो फ़रमाए। असां अव्हां जा कर्ज़, मर्ज़, फितना, मुसीबतूं, दर्द दफ़े फ़रमाए।
अल्लाह करीम खां दुआ है त रब कायनात असां खे ज़मीनी आसमानी आफ़तुनि मुसीबतुनि बलाउनि बीमारियुनि खां महफूज़ फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह निगहबान, जाॾे पेर ताॾे ख़ैर।